नाज़रीन असां रिपोर्ट शेयर कई है अली असद बुरगड़ी कैमरामैन गुलाम अब्बास कुंभार सां गॾु। रिपोर्ट मूजिब उमरकोट में ख़ासकेली पाड़े में मेन गवर्नमेंट तालका प्राइमरी स्कूल जंहिंजी दीवार साल अॻु में आशिक़ ख़ासकेली ऐं हाजी ख़ासकेली जे घर मथे किरण सां काफ़ी सारो नुक़सान थियो हो, जंहिंमें 2 गॾह मरी विया हुआ, जंहिं ते 2 भाइर मज़दूरी करे पंहिंजो पेट पालींदा हुआ ऐं हिकिड़ी मेंह ऐं 2 गाबियूं मरी वियूं। इन खां पोइ दीवार किरण सां 2 कमरा ऐं विरांडो बि टुटी वियो आहे। आशिक़ ख़ासकेली गॾह ते मज़दूरी कंदो हो। इन जो चवणु आहे त मुंहिंजो वॾो नुक़सान थियो आहे, जंहिंखे पूरो 1 साल थी गुज़रियो आहे, अञा ताईं को बि अमल नाहे थियो। असांजो नुक़सान भरे न ॾिनो वियो आहे। हुननि जो चवणु आहे त साल अॻु में असां वटि SHO उमरकोट, DC उमरकोट मुख़्तियार कार ऐं MPA साईं अमीर अली शाह जीअं असां सां वाइदो कयो हो त अव्हांखे अव्हांजो पूरो नुक़सान गवर्नमेंट भरे ॾींदी। असांजो सिर्फ़ु इहो ई मुतालबो आहे त असांखे सिर्फ़ु असांजो घर ठाराए ॾिनो वञे। असीं ग़रीब माण्हू आहियूं, पूरो साल थी गुज़रियो आहे, अञा ताईं को बि कमु न करायो वियो आहे। असां अपील था करियूं साईं अमीर अली शाह खे ऐं DC साहब खे त महिरबानी करे असांखे घर ठाराए ॾिनो वञे, छो जो स्कूल जे हेठां असांजा घर आहिनि। जेका दीवार किरी आहे उहा असांजे घर जो पर्दो हुई। इहा दीवार जल्द ठाराई वञे, न त असीं मजबूरन स्कूल अंदरि वेहंदासीं। स्कूल जो नालो तालका मेन प्राइमरी स्कूल, जंहिंजी दीवार किरी मुंहिंजे घर ते, मुंहिंजे माल पुठियां ॿधल उहो मरी वियो ऐं घर जी हालत 12 महीना गुज़री विया। साईं अमीर अली शाह बि आयो हिते, मुख़्तियार कार बि आयो। उन टाइम हिननि चयो अथई सभु कुझु कराए वरिती। असांजो अर्ज़ु आहे साईं अमीर अली शाह खे ऐं साईं सरफराज़ शाह ऐं साईं पंहिंजो सरदार शाह त हीअ स्कूल जेका आहे सा किरी आहिनि, स्कूलनि जो पूरो कमु मुकमल थी चुको आहे। ऐं असां खां जेको सो हिते जेके आया हुआ ऐं मीडिया ते जेके ॻाल्हियूं कयूं त भई असांजी जेका दीवार किरी, असांजो जेको माल ऐं जेको सो इहो जेको माल थी वियो उहो जेको सो चयो अव्हांखे ऐं जॻहियूं असांजूं ही 2 कमरा टुटा, इहे 6 कमरा बि अव्हांखे ठाराए ॾींदासीं ऐं अव्हांजे माल जो जेको नुक़सानु थियो असीं उहो नुक़सान बि भरे ॾींदासीं। पर अञा ताईं बि ही पूरो साल गुज़रियो आहे त अञा ताईं कुझु बि कोन असां सां हिननि जेको सो वहिंवार कयो आहे। ऐं असीं जेको सो कारोड़े सैयद खे अपील कंदासीं त असां सां इहो तावन कयो वञे ऐं असां ग़रीबनि खे जेको सो असांजो हक़ ॾिनो वञे।